लाड़काने खां रिपोर्ट करे रहियो आहे हैदर अली सुर्यो। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो सिटी लाड़काने तरफ़ां इरसा एक्ट में तरमीम करे सिंधु दरिया मां नवां 6 केनाल कढण ख़िलाफ़ अल मुर्तज़ा हाउस खां एहतजाज जी रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे बाग जिन्ना आॾो पहुती। रैली जी अॻुवाणी रुस्तम अली शाह ऐं ॿिया करे रहिया हुआ। एहतजाज जी रैली खे लियाकत उमरानी, रियाज़ खोसो, रुस्तम अली शाह, ग़ुलाम हुसैन उमरानी ऐं ॿियनि अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त मौजूदा हुकूमत इरसा एक्ट में तरमीम करे सिंधु दरिया मां 6 नवां केनाल कढणु चाहे थी, जेका सिंध सूबे सां वॾी नाइंसाफ़ी ऐं आइन जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। 6 केनालनि ज़रिए पंजाब विझी हज़ारे एकड़ ज़मीन खे आबाद कयो वेंदो ऐं सिंध जी ज़मीनुनि खे बंजर कयो वेंदो, जंहिंजा सिंध जे ग़रीब अवाम ते तमामु घणा असर पवंदा। पीपी शहीद भुट्टो वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो करे थी त सिंधु दरिया ते नवां केनाल हरगिज़ क़ाबिल क़बूल न आहिनि ऐं सिंध सुकाइण जा मंसूबा फ़ौरन ख़त्म कया वञनि।